साईं मोहम्मद अली साहब जे हवाले कई ऐं साईं मोहम्मद अली साहब खे बि जसो हुजे, जंहिं वरी उन मां आहिस्ता आहिस्ता उहे पनाह कढी ऐं मुख़्तलिफ़ किताबनि जी सूरत में आंदा ऐं आणींदो रहे थो। ऐं असां उमेदु कयूं था त अञा जेको मवाद उन जूं डायरियूं वग़ैरह जेके साईं ज़िक्र करे वियो उहो बि किताबी सूरत में छपिजी पधिरो थींदो। हलीम बाग़ी चयो त असां जीअं बि जीए भला को जहां में, असां जीअं बि जीए भला को जहां में, सदाई निशां ते सदा इम्तिहान में, ऐं 2 गीत वारियमि, 2 दीप ॿारियमि, 2 फूल हारियमि तुंहिंजी आजिया में। हिन किताब जो मुतरजिम सिंधी ॿोली जो तमामु बर्जस्तो लेखक असांजो दोस्त नंगर चनो, अवां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में उहो अचे अवां सां मुखातिब थिए। बड़ा थोरा सचल अदबी मर्कज़ जे दोस्तनि जा, साईं मोहम्मद अली पठान जा, साईं रोशन अली तुनियो जे पुटनि जा, अॼोको प्रोग्राम साईं जे किताब जे हवाले सां पंजाबी जो हिकिड़ो ॿियो नावल निगार पाए पाकिस्तान जो, ॾाढो उर्दू में बि हुनजा कुझु तर्जुमा थिया आहिनि। तसी धरती हुनजो नावल पंजाबी में शाया थियो, तसी धरती 2017 में। त हिकिड़ो त इहो बि आहे त का बि शइ तर्जुमो कजे छो, इहो ख़ुदि हिकिड़ो मुहरिक आहे। हिकिड़ा मुंहिंजा पंहिंजा शौक़ु आहिनि, दिलि जा शौक़ु आहिनि। फारूक सरवर जो पश्तो नावल आहे सगवान, मां ताज़ो सिंधीअ में शुरू कयो आहे, पश्तो मां सिंधी में तर्जुमो शुरू कयो आहे। दिलीप कौर टिवाणा जो पंजाबी नावल आहे ज़मीन पुछे आसमान, मुनफ़रिद मौज़ू। असां वटि यूनिवर्सिटीअ जे प्रेम ते हिकिड़ो नावल आहे, बाक़ी इलाही ख़ैर सलाह, ॿियो सभु उर्दू में चवनि टामक टोई आहे, मक्खी पे मक्खी मारना। त घणो कुझु आहे असां वटि, जेको कुझु आहे उहो असांजी ॿोली जो मिज़ाज, असांजे अदब जो, असांजी कहाणी जी जेका लेवल आहे उहो मयार, असांजा मौज़ू, असांजी फ़िक्री एप्रोच, असांजे कहाणीकार जे, असांजे अदीब जी तरजीह, उनजी कमिटमेंट, उनजो पंहिंजे माण्हुनि ॾांहुं रवैयो, उनजो पंहिंजे समाज ॾांहुं रवैयो, उनजी उहो माज़ीअ खे कीअं थो ॾिसे, मुस्तक़बिल खे कीअं थो ॾिसे। न रुगो इहो पर ख़ुदि सिंधी ॿोली जो पंहिंजो क्राफ्ट छा आहे, सिंधी ॿोली जो पंहिंजो मुहावरो छा आहे, मिज़ाज छा आहे। जेकॾहिं तर्जुमे जे ज़रिए इहो सभु कुझु ॾेई सघिजे त असीं घणो कुझु ॿियनि खे पंहिंजे बारे में ॿुधाए सघूं था। सॼी दुनिया तर्जुमे जे ज़रिए असीं सॼी दुनिया खे सुञाणूं था। असांखे लातीनी कोन थी अचे, पर खोड़ सारो अदब आहे जेको लातीनी मां, अंग्रेज़ी मां, उर्दू मां सिंधीअ ताईं पहुतो आहे। असांखे यूनानी कोन थी अचे, असांखे अरबी कोन थी अचे, असांजे वॾनि खे फ़ारसी ईंदी, असीं बदबख़्त आहियूं, असांखे फ़ारसी बि कोन थी अचे। असांजा वॾा फ़ारसी जा आशिक़ हुआ, उहे सियासतदान, उहे अदीब ई मरिया जेके पंहिंजे लिखणियुनि ऐं तक़रीरुनि ऐं तहक़ीक़ ऐं तनक़ीद में फ़ारसी जो को न को शइ ज़रूरु अॻियां करे ॾींदा। वरी सॼे दुनिया जहान जो इल्मु ऐं अदब अॼु बि कल्ह बि पीटर हांडके खे नोबेल प्राइज़ मिलियो आहे। बाई तोगा ओगारचिक छा नालो हुयुसि, पोलैंड जी, हिन खे नोबेल प्राइज़ मिलियो आहे। तव्हां असां सुभाणे पढ़ंदासीं पीटर हांडके पढ़ियो वेठा आहिनि, खोड़ सारा माण्हू कीअं पढ़ियो वेठा आहिनि। हुन त जर्मन में लिखियो तर्जुमे जे ज़रिए। तंहिं करे ही हिकिड़ी पुल बि आहे असांजे समाज खे ॿिए समाज सां मिलाइण जी। खोड़ सारनि समाजनि खे, खोड़ सारनि उन्हनि तबिक़नि खे, उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि ख़्यालनि खे जेके हिकु जहिड़ा आहिनि। मज़लूम जो मज़लूम ताईं पहुच जो ज़रियो बि आहे, आवाज़ बि आहे, दोस्ती ऐं मुहबत जो सफ़र बि आहे, तर्जुमो नेकी जो सफ़र बि आहे। तंहिं करे मूंखे ख़ुशी आहे, हिकिड़ो त आउं थोराइतो आहियां साईं मोहम्मद अली पठान जो। इहा ॻाल्हि सची आहे त आउं पूरी ईमानदारी सां चवां थो त जन सिंध जे शहरी समाज ते लिखियो आहे, मिडिल क्लास ते लिखियो आहे, उहे तर्जुमो करणु सवला आहिनि, सफ़ा सवला आहे। अमर जलील आहे न, ताखियूं बूटे तर्जुमो कयो। हाणे मूं ताज़ो अकबर सुमरे जो नावल ख़ुमास तर्जुमो कयो। माना मूंखे त सिंधीअ में तर्जुमे करण में, छो त अध खां घणी त अंग्रेज़ी आहे, रोमन में लिखियलु ऐं सिंधीअ में लिखियलु अंग्रेज़ी आहे, बाक़ी सिंधी हुई थोरी।
तंहिंजे करे उहो आहे मिडिल क्लास जो नुमाइंदगी कंदड़ नाल। इहा हिकिड़ी नई सिंध आहे। हीअ हिकिड़ी उहा सिंध आहे जेका अञा ताईं साह खणी पई, जेका 70 सैकड़ो माण्हुनि जी सिंध आहे। रोशनली तुंहिंजो जे कहाणियुनि में जेका सिंध आहे उहा 70 सैकड़ो अवाम जी सिंध आहे, असांजी सिंध आहे। हिकिड़नि जी उहा सिंध आहे जेका किताबनि में पढ़ूं था, जेका वॾनि वॾनि दीवारनि हॉस्टल MPAs हॉस्टल ऐं MNAs हिननि जे बंगलनि जे अंदरि जी सिंध